Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी बल्ले बल्ले अॼु त वॾा ठुमका पिया लॻनि। हाँ ख़ैर त आहे? अमा ज़ाहिर आहे राज विरायो आहे, हाणे त असांखे इहो फन सिखणो पवंदो न। आई इहो त सही आहे, पर छोरा ख़बर अथई न हाणे ॻोठ में शादियूं कहिड़ियूं आहिनि, रुगो रोज़ मौत जो था ॿुधूं। असुल ॾाढा मौत थी विया आहिनि, शादी त हाणे नाले जी बि कान रही आहे। त हीअं आयोसि घर में ढिबक 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 लॻी पई अथव, छोरी जो नचको पियो पवे। ऐं कंहिं राज वारे ॾिठव न घर अचे मोचड़ा हणी वेंदव। हलिया कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ करो, माण्हू न खिलायो। मूंखे पहिरां ई ख़बर हुई राज कुझु चए न चए पुपी घर में ईंदी ऐं नह खां वठी चोटी ताणी सड़ी वेंदी। अरे घणी बक न कर, सड़े मुंहिंजी जुती आऊं छो सड़ंदुसि? हा साईं, वॾा पैसा था ताईं कमायो न जो आऊं सड़ंदुसि। ऐं अलाह न करे असीं को तव्हांजा मोहताज कोन आहियूं, हा जो सड़ंदासीं। अमा अलाह न करे तव्हां कंहिंजा मोहताज थियो, असां पंहिंजो पेटी वॾनि सूरनि सां था पालियूं, पोइ तव्हांखे केरु पालींदो? ओ मुंहिंजा अब्बा, असीं पिनंदासीं खाईंदासीं, हा, पर तव्हांजा मोहताज कोन थींदासीं, असुल कोन थींदासीं, अलाह ई कोन कंदो। पिनंदा त आयो, इन खां वधीक अञा छा पिनंदो? हा पिनंदासीं, छो न पिनंदासीं? पिनण असांजो शान आहे, मान आहे, असांजो कारोबार आहे, असांजी किरत आहे। ऐं तव्हांखे जेकॾहिं पिनण नथो वणे न त पोइ इहा विरासत छा लाइ कई अथव? या पिनण लाइ कमाइण लाइ त कई अथव न, छो विरासत कयो? अमा इहो त तूं न सोच त तुंहिंजे इन्हनि ताननि जे करे आउं पंहिंजो राज छॾींदुसि। हा अब्बा, तव्हांखे तव्हांजो राज मुबारक हुजे ऐं असीं उन्हनि खे अख खणी बि कोन ॾिसूं। बाक़ी जे असांजे राज में तव्हां अख खणी ॾिठो आहे न, पोइ ख़ैर कोन अथव। ओ टंगियूं भॻल हूंदव, टंगियूं टंगियूं। हा कान थी वञा तुंहिंजे राज में, तुंहिंजो सा न वञे। छो वेंदी मुंहिंजे राज में? छा लाइ वेंदी मुंहिंजे राज में? हा तूं वञी त ॾेखार त टंगियूं भञई। इरादो त घणेई अथव, फथ को पिया सथ को पिया, त उते वञूं, पर वञी त ॾेखारियूं। बाबा साईं, तव्हांखे कहिड़ी ज़रूरत हुई जो तव्हां करम खान ॾे विया हो? मूं पंहिंजी हुजत तमामु कई त जीअं सुभाणे मयार मुंहिंजे मथां न रहे। अमन जो वेरी करम खान आहे, बच्चल खान न। बाबा बचल खान, आख़िर इन करम खान छा चयो तव्हांखे? करम खान छेड़े लाइ संदरो ॿधी चुको आहे, इन करे सादिक तोखे माइट घुरायो आहे त हिन वक़्तु करम खान छिछर पाई करण खां कॾहिं न मुड़ंदो। हिन वक़्तु अगरि असां पंहिंजूं अखियूं पूरे ऐं लापरवाहीअ खां कमु वरितोसीं त लॻे थो किथे करम खान असांखे को नुक़सान न पहुचाए वञे। बाबा साईं, असां करम खान खे मुंहुं ॾेई वठंदासीं, तव्हां रुगो परेशान न थियो। सावल मां करम खान जी रग रग मां वाक़िफ़ आहियां। हुन जेकॾहिं छछुर पाई कई न त सभ खां पहिरीं ॾिसजांइ, तोखे निशानो बणाईंदी, तोखे। सादिक तूं सोराना सही पियो चवीं, छो त करम खान असांजे कंहिं बि हल्के माण्हूअ में हथ न विझंदो। मां हुन शातिर खे चङी तरह सुञाणा। सादिक हू कोशिश कंदो त पहिरियों वार बच्चल खान जी दिल ते करे। बाबा साईं, चूड़ियूं असांजे हथनि में बि न आहिनि, छा कंदो करम खान? मुंहुं ॾेई वठंदासीं। सावल, करम खान अकेलो कोन ईंदो, जेकॾहिं आयो बि न त पूरी तयारी सां ईंदो। इन करे असांखे बि पूरी तयारी सां रहणु घुरिजे। मां बि इहो ई चाहियां थो सादिक त पहिरियों वार में इन करम खान जा ॾंद असां खट्टा करे छॾियूं ऐं वरी ज़िंदगी भर ॿीहर हिते अचण जो ख़्वाब बि न ॾिसे। बाबा साईं, पोइ असांजे लाइ छा हुकुम आहे? मूं जेको कुझु बि चयो आहे उन ते अमल कयो।
तू ऐं सादिक कन खोले ॿुधो। कमला, अरे साईं माई मितेड़ीअ जे वञी ॾुख में शरीक थी। वेचारीअ जो मुड़ुसु मोह बचो आहे, तकलीफ़ में आहे, अकेली हूंदी सरकार वञेसि, वञी आथत ॾेसि, पाड़े जी ॻाल्हि आहे। कमला धणी सुबुह चांहि जो कोप खणी वई मांसि, वरी रोटीअ जो पुछियोमांसि, चई त बचल खान जे घरां रोटी अची वई आहे। कमला वेचारी मितेड़ी माईअ खे न रोलाए छॾियो आहे। यार मां त इहो थो सम्झां त इहो सॼो कमु रोलूअ जो आहे। भला धणी, इन रोलूअ खे कोई चवण वारो कोन्हे छा? अरे साईं, जॾहिं माई मितेड़ी रोलूअ जी शिकायत नथी करे त भली असां केरु थींदा? धणी, किथे ईअं त नाहे जो इहा मितेड़ी बि रोलूअ सां बदल हुजे? राम 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 कमला, अरे साईं ही तूं छा थी चईं? कहिड़ी औरत आहे जेका पंहिंजे मुड़ुस जे ख़िलाफ़ हूंदी उनखे माराईंदी? पर हिन में रोलूअ जी ज़रूरु चाल आहे, जंहिंखे माई अञा सम्झी कोन सघी आहे। भॻवानु भलो कंदुसि। जंहिं ॾींहुं रोलूअ जी नियत माई मितेड़ीअ जे साम्हूं ईंदी न, पोइ वञी ख़बर पवंदसि त इहो सॼो कमु रोलूअ जो आहे। हा, पर कमला, मुजरिम खे सज़ा त ज़रूरु मिलंदी न, भले केरु बि मुजरिम हुजे। चलो ज़ाहिर थिए, सज़ा मिलेसि त ख़बर पए। पर इहो त भॻवान भलो कयो जो हुन जो मुड़ुसु मरण खां बची वियो। साईं, ईश्वर जे अॻियां सदाईं इहा ई प्रार्थना हूंदी आहे त मालिक सभिनी जो भलो कजाए, सभिनी जो भलो। पर असांजो कहिड़ो कमु जो तव्हां ॿियनि जी पछाड़ कंदा? बाबा, इहो बाठो काॾे कंदे? अमा पोपरी, बाबे बचल खान चयो आहे त कुझु बुखायल गिदड़ फसलनि में घिरिया आहिनि, उन्हनि खे बाठनि सां तड़े कढणो आहे। बाबा, त पोइ बंदूक जो ठका कयो, पाणे निकिरी वेंदा। ओ अमा पोपरी, जेकॾहिं बंदूक जे ठकाउनि सां इहे बुखायल गिदड़ भॼी वञनि हा, जेसि ताईं उन्हनि गिदड़नि खे ही बाठा पुठनि वारा न लॻंदा न, फसल मां निकिरंदा ई न। बाबा, तूं हिते कमनि में फासी वियो आहीं, ओॾा मच्छी जो छा थियो? उहा कोन कढाईंदे छा? अमा मां मुहाणनि सां ॻाल्हाए छॾियो आहे, 2-3 धुरियूं आहिनि, सुभाणे रछो हणंदा। ईअं सम्झ सुभाणे खां मच्छी निकिरणु शुरू थी वेंदी। उते केरु हूंदो आहे बाबा? इहो कमु 2-3 कलाकनि जो आहे, मच्छी तोरे मोटी ईंदुसि। हाणे खपाइणी मच्छी थोरी आहे जो सॼो ॾींहुं दर वञी धिका खाईंदुसि। बसि दुआ कर न्याणी ई न मां त जेतिरी मच्छी आहे उन खां वधीक मच्छी निकिरे। अलाह कंदो बाबा, कर्ज़ बि लाइ वेंदासीं ऐं 2-3 रुपया बचाए बि वेंदासीं। इंशाअल्लाह मां, मालिक रोज़ीअ में बरकत विझंदो। और ज़मीन ते हलूं? हिते त ॾाढी बोर थी थियां। ज़मीन घुमण वेंदी आहियां त ॾाढो सुकून मिलंदो आहे। न मूमल, 2-3 ॾींहं ज़मीन ते कोन हलंदासीं। पर छो? सामल रोकियो आहे त ॻोठ जी का बि औरत घर खां ॿाहिरि ज़मीननि जे तरफ़ कोन निकिरंदी। सामल जो इहो न्यापो ॻोठ वारी औरतुनि ताईं असां पहुचाए छॾियो आहे त फ़िलहाल का बि औरत ज़मीननि जे तरफ़ या पंहिंजे घर खां ॿाहिरि न निकिरे। को ख़तरो आहे छा? बाबा बचल खान ऐं करम खान जे विच में इख़्तिलाफ़ पिया हलनि। जेसीं ताईं इन ॿिन्हिनि जे विच में ॻाल्हियूं नथियूं थियनि त इहो त मर्दनि जे विच जो झेड़ो आहे न। पोइ असां औरतुनि खे आख़िर घरनि में छो पियो विहारियो वञे? मूमल, असुल झेड़ो त इन ई ॻाल्हि तां थियो आहे त करम खान तुंहिंजी वापसीअ जी घुर कई आहे।
जंहिं ते बाबे बचल खान इनकार करे छॾियो आहे। हाणे करम खान कुझु न कुझु ज़रूरु कंदो। थी सघे थो त तुंहिंजे बदिले में ॻोठ जी कंहिं न कंहिं औरत खे अगवा करे, त पोइ करम खान एॾो किरियल आहे? तव्हांजे ॻोठ जो आहे, इहा ख़बर त तोखे हुजणु घुरिजे त करम खान केतिरो उसूल परस्त ऐं अमन परस्त आहे। इहो त बाबा बि चवंदो हुयो त करम खान ॾाढो ज़ालिम माण्हू। जॾहिं ख़बर बि थी पोइ बि घर खां ॿाहिरि निकिरण जी ॻाल्हि पई करी। चरी कुझु ॾींहं ॻोठ खां ॿाहिरि निकिरण जी ॻाल्हि ई न कर। बचल खान असांखे ललकारण खां पोइ बि एॾो लापरवाह निकिरंदो, इहो त कॾहिं मूं सोचियो बि कोन हो। हाणे ॻाल्हि ॿुध, असां सां हलण जी तकलीफ़ तूं कंदे या उहा बि तकलीफ़ असां कयूं? करम खान हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी गौर सां कन खोले ॿुध। इन्हनि कुतनि जे सहारे कॾहिं बि शींहं जो शिकार नाहे थींदो। करम खान, तूं त मूंखे नंढड़ो ॿारड़ो तो लॻी, ॿारड़ो, एतिरो ॿारड़ो जेके हंज में लोॾबो आहे। इन्हनि मासूमणनि जे सहारे हलियो ई शींहं जो शिकार करण, सो बि मुंहुं जड़े जो। ही छा? बचल खान त असां लाइ कांधी ऐं कांधपे जो पूरो बंदोबस्त करे छॾियो आहे। मां बचल खान खे ॿार सम्झी वॾी ग़लती कई आहे। करम खान, जेतिरो जल्द थी सघई हितों पेर ड्राए। किथे ईअं न थिए जो असां पंहिंजा होश विञाए वेही रहूं ऐं तव्हां हलण लाइ पंहिंजे पेरनि ते बि न बीह सघो। सादिक, हाणे मूंखे ख़बर पइजी वई त तव्हां सिरनि सां कफ़न ॿधी छॾिया आहिनि, पर तूं घबराए न, तूं असां पाण में मिलंदासीं, तमामु जल्द मिलंदासीं। करम खान, बाज़न बि कॾहिं शींहं जो शिकार कयो आहे? ही जेको वलर ठाहे रखियो अथई न, इन वलर खां अलॻि थियण जी कॾहिं बि ग़लती न कजांइ, न त सादिक बाज़न जे हथां झटिजी वेंदे। खेड़ त आहे धणी, तकड़ो तकड़ो पियो अची। कमला खैड़ हुयो कोन, पर खैड़ थी वियो धणीअ जी कृपा सां। अड़े साईं, हाणे त हिन ॻोठ जो ॾींहों ॾींहुं माहौल ख़राबु पियो थींदो वञे, बिगड़ंदो पियो वञे। यार, मूंखे त लॻे थो त असां जहिड़े अमन पसंदि माण्हुनि जो हिते रहणु ॾाढो महाल आहे।
बचल खान जे हूंदे असांखे को बि कोशो वाह कोन लॻंदो धणी। तूं हड़ो भड़ो परेशान न थी। कमला कमला मां पंहिंजे करे परेशान न आहियां। अड़े साईं सॼे ॻोठ जे माण्हुनि जे करे परेशान आहियां। सच पुछे त पंहिंजे ॻोठ खे अलाए कंहिंजी नज़र लॻी वई आहे। अमुन ई ख़तमु थी वियो। करम खान जे मौत जो ॿुधी त हिते बि अमन थी वियो हो, पर वरी इहो ज़ालिम अलाए किथां अची वियो। अड़े साईं मां पहिरियों ई सम्झी वियोसि त करम खान जे मौत जो रुॻो ड्रामो आहे। अहिड़ा ज़ालिम काथे था मरनि। भॻवान पाड़ू पटे उन ज़ालिम जूं धणी जंहिं ग़रीबनि जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि। कमला कमला चवंदा आहिनि ज़ालिम खे डिगोड़ अचो। पोइ धणी तूं छा थो चवीं, ही ॻोठ छॾे हलूं? सच त इहो आहे त बचल खान पंहिंजी ज़िंदगीअ में असांखे वञणु कोन ॾींदो। न वरी असांखे को कोसो वाह लॻंदो बचल खान जे ज़िंदगीअ में। जेसीं ताईं बचल खान जीअरो आहे तेसीं ताईं तूं चिंता न कर, भॻवान भलो कंदो। पर जे धणी बचल खान राज ख़ुशीअ सां इजाज़त ॾे त पोइ? कमला धरती त माउ आहे। अड़े साईं पंहिंजी माउ खे छॾे को वेंदो आहे छा? घणी भलो कंदो, तूं चिंता न कर। गैरता मीरास असांजे। रातू खाना ॻोठ वारा हींअर गिदड़ जी खलल आहे शींहं जी पाए चुका अथई। ॻोठ वारनि अहिड़ो कहिड़ो कारनामो कयो आहे जो ॻोठ वारनि जा गीत ॻाईंदो पियो अची? करम खान 5-7 माण्हू वठी सांवल खे अगवा करण आयो ऐं पोइ त अलाए सॼो ॻोठ लठियुनि बाठनि सां निकिरी आयो ऐं करम खान जे माण्हुनि खे सफ़ा फिरी विया ऐं पोइ करम खान बि भॼी जान बचाई। इन जो मतिलबु पिराणा त असांखे बि 2-3 ॾींहं पासीरो रहणो पवंदो किथे इहे जिन असांजी गिचीअ में न पइजी वञनि। थी बि सघे थो ईअं। पोइ सलाह ॾे त छा कजे? हूअं बि असां बचल खान सां को सिधो झेड़ो त कोन कयो आहे न। तो त सोबारे खान सां सिधो पलांद कयो। पोइ असां बचल खान सां ॻाल्हियूं करे उन जे ॻोठ में छो नथा रही सघूं? हिकु त बचल खान असांजी हिकु बि न मञींदो ऐं ॿियो त का अहिड़ी धुर जाचिजे जंहिंखे चइजे त बचल खान खे ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी करे। अदा पोइ असां मुर्शिद साईं खे विच ते आणींदासीं। पिराणा बादशाह माण्हू आहे। बाबा मुर्शिद साईं खे चवंदासीं न त पहिरियों त हू असांखे कंदो तबलीग ऐं ॿियो त सौं सिधो असांखे ॾोही करार ॾींदो। भाउ ॾोही त आहियूं न असां, इन में को शक त न आहे, पर असांखे रहणो बचल खान जे ॻोठ में आहे। ठीकु आहे पिराणा, अॼु शाम मिलूं था मुर्शिद साईं सां, ॾिसूं था त कहिड़ा तो अमलनि जा पार्ट पढ़ाए। गिदड़नि खे पंहिंजी औकात ॾेखारे आयो आहियां। इहो करम खान जेसिताईं न वणंदो तेसिताईं हिनखे दून वारा 2-3 पादर लॻंदा पिया न। बाबा बचल खान असांजी दिलि ख़ुशि कोन थी। जे इजाज़त हुजे हा न त उन्हनि जूं टंगूं ॿाहूं फनी उन्हनि जी गाॾीअ में विझी उन्हनि खे ओॾां मोकिलियो आहे। न सादिक, मां झेड़ो वधाइण नथो चाहियां। मां सिर्फ़ हिन करम खान खे उनजी औकात ॿुधाइण चाहियां थो जीअं हू बि मुड़ी वञे ऐं अमन खे बर्बाद न करे। बाबा बचल खान, तव्हां छा था सम्झो? करम खान मुड़ंदो? बाबा साईं, केरु केॾो बि खणी ज़ालिम छो न हुजे, पर वक़्तु बादशाहनि खे बि गोॾनि भर झुकाए छॾींदो आहे। पोइ करम खान जी कहिड़ी मजाल आहे जो उहो असांजे आॾो बीह सघंदो? मां बि इहो ई ॾिसणु चाहियां थो पुट सावल। बाबा साईं, तव्हां इहो जल्द कारनामो ॾिसंदो। बाबल साईं, पोइ असांखे इजाज़त? सादिक, खेल त अञा हाणे शुरू थींदो। इहो करम खान वापसि वियो ई न करे हो त जीअं असीं लापरवाह थी वञूं
पर ये थियण हरगिज़ न घुर्जे। तव्हां सभु हिक ॿिए जो पाछो बणिजी वञो। जॾहिं बि करम ख़ान हिन ॻोठ जो रुख़ करे त ईअं ई गॾिजी हुनजे साम्हूं दीवार बणिजी वञो त जीअं ज़िंदगी भर वरी हेॾां जो रुख़ न करे ऐं हुनजा ॾंद खट्टा थी वञनि। बाबा बचल खान, तव्हां बेफ़िक्र थी रहो। असीं हर वक़्तु तयार रहंदासीं। असीं कॾहिं बि लापरवाह न रहंदासीं। उहो इन करे जेसीं ताईं ॻाल्हियूं नथियूं थियनि। छोरी खे न को शर्म न को हया अथसि। इहे नथी ॾिसे त वेचारी ससु कमु पई करे को हथ वंडरायसि ऐं हथ वंडराए को लही कान पवंदी आहे। फुफी जॾहिं गॾु हुअसि त कयमि पे न तुंहिंजो कमु। अलॻि थी वई त मूंखे कहिड़ो लाचार आहे तुंहिंजो कमु करण जी? थार बि थियण ते तोखे शौक़ हो न? फुफी ही इल्ज़ाम मुंहिंजे मथां न आण, ही फ़ैसिलो राणे जो आहे। ऐं हुन छोकिरे खे बि मछरायो तो न। मछरा असांजा जिगर जुदा करे छॾे। पर यादि रखजांइ ओ सुखियो टुकर तूं बि सॼी ज़िंदगी कोन खाई सघंदी आहे। फुफी दुआ करे माल त तुंहिंजे वात में सूर तो पए ऐं हथनि में लिफियूं थी पवनि। बाक़ी पिटण माल त तुंहिंजी ज़बान कैंची वांगुरु थी हले। वॾो थी ॻाल्हाई निभागी छोरी आहे। ही ज़बान अथई ऐं ठूठ जॾहिं ज़बान अथई जेॾी महिल ॾिस त टिक 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 लॻी पई अथई ऐं कॾहिं बिस्मिल्लाह करे ॻाल्हायो अथई। फुफी चवंदा न आहिनि जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्मा। जहिड़ो कुर्ब ॾींदी आहे तहिड़ो वठंदी आहे। हा मुंहिंजी अम्मा बिस्मिल्लाह। तोखे न कुर्ब मिलियो ई कोन्हे। न अॼु ई तुंहिंजे सहुरे खे चवां थी त शहर वञी हिंदोरो ठहराए अचे। उन में आउं सेज पलंग विछायां थी। सॼो ॾींहुं सुबुह खां वठी राति ताईं वेही पंहिंजी नुंहं खे आउं लोॾींदसि। हा राति जी ड्यूटी तुंहिंजे सहुरे जी हूंदी। हा उहो पाण तोखे लोॾींदो। पोइ त ख़बर पवंदई न त असांजो कुर्ब तोसां केॾो आहे। असुल ॾाढो प्यार आहे तोसां। फुफी ॻाल्हि हिंदोरनि में लोॾण जी न आहे। रुगो कुर्ब सां बि ॻाल्हाईंदी आहे न त मां इहो ई चवंदमि मुंहिंजी ससु मूंसां प्यार थी करे। पर तुंहिंजो अंदरि मुंहिंजे लाइ त सड़ियो पियो आहे। हाणे बस कर। घणो बात हयो अथई चिती थी पई आहियां। हाणे वधीक जे ॻाल्हायो अथई न ॼुंडनि मां झले ओ ईअं बांबूटी वांगुरु फेराईंदी सही सॼे अङण ते। हा पोइ बीही कान सघंदी आहे तूं मुंहिंजे अॻियां। पोइ अचे राणो अचे पोइ ॾिसां त उहो कीअं थो तोखे छॾाए। ॾिस त उन जूं बि टंगूं कीअं थी भञा। मॼू कंहिं जाइ जो छोरो। फुफी बाक़ी इहो ई त कमु रहियल अथई तो मां इहा ई उमेद रखी सघिजे थी। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।